अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन। इसराइल फ़लस्तीनियुनि खे 24 कलाकनि अंदरि ग़ज़ा मां निकिरी वञण जो हुकुम ॾेई छॾियो। इसराइल 11 लख फ़लस्तीनियुनि खे 24 कलाकनि अंदरि ग़ज़ा मां निकिरी वञण जो हुकुम ॾिनो आहे। इसराइली तर्जुमान जोनाथन कोनक्रीस चयो आहे त आम फ़लस्तीनी शहरी असांजा दुश्मन न आहिनि। इसराइली तर्जुमान जोनाथन कोनक्रीस मूजिबि ग़ज़ा में हमास खे निशानो बनाइण लाइ असां शहरनि जो घटि खां घटि नुक़सानु चाहियूं था। गॾियल क़ौमुनि जे इदारे इसराइल खे ग़ज़ा मां 11 लख फ़लस्तीन खे निकिरी वञण वारो ॾिनल अल्टीमेटम वापसि वठण जी अपील करे छॾी आहे। वॾे वज़ीर जी सदारत में अहम इजलास। मोटरसाइकिल में ट्रैकर लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी सदारत में अमन अमान बाबति इजलास थियो। इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई त सिंध में गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गानियुनि समेत परॾेही पनाहगीरनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। इजलास में ॿुधायो वियो त गैर क़ानूनी परॾेही पनाहगीरनि जे कारोबारनि ऐं मिल्कियतुनि जी निशानी जो सिलसिलो जारी आहे। गैर क़ानूनी परॾेहिनि खे मुल्क बदर करण लाइ इंतज़ाम कया पिया वञनि। निगरान वॾे वज़ीर सूबाई सेंसस कमिश्नरनि खां नई आदमशुमारी दौरान ॻणियल गैर क़ानूनी परॾेहिनि जो रिकॉर्ड हथु करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर तरफ़ां प्रोसिक्यूशन खे गैर क़ानूनी परॾेहिनि ख़िलाफ़ केस जल्द उकलाइण जी बि हिदायत कई वई। इजलास में ॿियनि वहीकल्स सां गॾु मोटरसाइकिल में बि ट्रैकर लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध में हथियारनि जी निमाइश ते पाबंदी लागू। नोटिफिकेशन जारी कयो वियो। सिंध हुकूमत सूबे में हथियारनि जी निमाइश ते पाबंदी लागू करे छॾी आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि DG रेंजर्स जी सिफ़ारिश ते सूबे में हथियारनि जी निमाइश ते 3 महीननि लाइ पाबंदी लागू कई वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार ड्यूटी वक़्तु पाबंदी खां आजा हूंदा। सिक्योरिटी गार्ड सिर्फ़ ड्यूटी वारी जाइ ते हथियार खणी सघंदा। उन सिलसिले में घरू खाते तरफ़ां पुलिस खे कानून जी भञकरी कंदड़ ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जी बि हिदायत कई वई आहे। बिजली जी वर्छ कंदड़ कंपनी में FIA ऑफिसर मुक़ररु कया विया। बिजली जी चोरी में बिजली जी वर्छ कंदड़ कंपनी जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि ऐं बिजली चोरनि जी गठजोड़ टोड़ण लाइ बिजली कंपनी में FIA ऑफिसरनि खे मुक़ररु कयो वियो। वफ़ाक़ी जांच इदारे FIA जे 3 ऑफिसरनि जी मुक़ररीअ जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जंहिं मूजिबि 3 ऑफिसरनि खे पेस्को, सेप्को ऐं हेस्को में मुक़ररु कयो वेंदो। नोटिफिकेशन मूजिबि FIA जे डिप्टी डायरेक्टर सैदुल्ला ख़ान खे पेस्को, डिप्टी डायरेक्टर सूफ़ी अब्दुल हफ़ीज़ चाचड़ खे सेप्को ऐं एक्टिंग डायरेक्टर मुज़म्मिल अहमद जतोई खे हेस्को में मुक़ररु कयो वियो आहे। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त FIA ऑफिसर बिजली चोरी जी रोकथाम ऐं रिकवरी वधाइण में मदद कंदा। ऑफिसर बिजली कंपनी में मुलाज़िमनि ऐं बिजली चोरनि जी गठजोड़ टोड़ण ते बि कमु कंदा। यादि रहे त समूरे मुल्क में बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ी सां जारी आहे, जंहिं दौरान अरबें रुपया उगाड़ी जी बि दावा कई वई आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।